नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त मिठी में ईद वेझो ईंदे ई आम वापे वारी शयुनि जा वापारियुनि अघ ॿीणा करे छॾिया आहिनि। मिठी में माण्हुनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिते वापारियुनि पंहिंजी मनमानी करे चकी मालिकान अटो 2300 रुपया मण रेट मुक़ररु करे छॾियो ऐं ॿियनि दुकानदारनि खंड 100 रुपया किलो फी मुक़ररु करे छॾियो ऐं ॿियूं रोज़मर्रा जूं शयूं महांगियूं कयूं वियूं। हिन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मिठी में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर सदाम बजीर पंहिंजी हिन रिपोर्ट में। वापारियुनि पारां आम वापे वारे जेके शयूं आहिनि रोज़मर्रा जूं उहे ईद वेझो ईंदे ई ॿेणूं जेको अघु मक़रू करे छॾियो आहे। जेको हिते ईंदड़ माण्हू जेको आहे वठण लाइ परेशान आहिनि। जो हिन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं हिन जो छा चवणु आहे। हिते हर शइ जेका असां ॾियण ते महांगी थी वई आहे। खंड 100 रुपया किलो, भिंडियूं 150 रुपया किलो, वार जो भरियो 125 रुपया किलो। ऐं हिते 12 ॾींहं जो माण्हुनि जो जेको बिना मुलाज़म जो माल ते करे माल जो विकिरो ठुक बंदि 10,000 शइ जेका असां 4,000 में माण्हुनि से तमामु नाहक को वजह हिदायत ग़रीबनि जी कई वञे हिन अघु खे हटायो वञे। असां शहर अचूं था त असांखे ॾाढी तकलीफ़ आहे। जेको बि सामान वठूं था उनमें ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। अटे जो रेट तमामु वधीक आहे ऐं उनमें खंड जो रेट 100 खां टिकी चुको आहे। कहिड़ी बि शइ वठूं था, भाॼी वठूं था, उहो बि 150-200 खां मथे मिलंदी आहे। अर्ज़ु था कयूं हुकूमत खे त इनखे जल्दी वाइनो ॾिनो वञे ऐं असांजे लाइ सस्ताई थी वञे। ईद जे मौक़े में का बि शइ अहिड़ी न आहे जो सस्ती थी सघे ऐं असांखे मिली सघे। महिरबानी। हुकूमत साईं हिते हर शइ महांगी थी वई आहे। असां माज़ूर माण्हू सॼो ॾींहुं पिनियो शाम जो शइ का वठूं ते बि महांगी थी वई। असांजे लाइ उहा बि शइ कोन्हे। माज़ूर माण्हू आहियूं साईं। हुकूमत खे इहो अर्ज़ु थो कजे असांजे काने का हुकूमत जे तरफ़ां काने असांखे रोज़गार ॾियो वञे। तमामु घणी आहे ऐं अटो 70 रुपए किलो ॾींदा। इन हिसाब सां तव्हांखे हुकूमत खे ॿुधायो त ग़रीब माण्हू आहियूं हुन में असांजो गुज़ारो कोन थो थिए ऐं मज़दूरी मिले 200 रुपया ऐं 400 लॻंदा। इन करे इहो फरमाईंदा सुठी ऐं आबाद इन करे असां तव्हां ख़र्चु करे इहो पाठ कयूं। हिन जो चवणु आहे त हिते जेके वापारियुनि पारां ईद वेझो ईंदे ई हर शइ जा ॿेणा अघु मक़रू कया विया आहिनि। असांजी जेको माल मवेशी असां हिते क़ुर्बानी जे लाइ वठी ईंदा आहियूं उन्हनि जे हर शइ 10,000 रुपए जी शइ 5,000 ते विकिरो थींदी आहे। उहो असां विकिरो न कंदा आहियूं, वापसी वठी वेंदा आहियूं। पर वापारियुनि जी हर शइ जेको ॿेणा अघु मक़रू कया विया आहिनि। अटो 2300 रुपया मण लॻो पियो आहे। खंड 100 रुपया किलो लॻी पियो आहे जेको असांजे वठण खां महांगी आहे। हिते जी इंसान में हुननि शइ ते नोटिस वठे। कैमरामैन यूनस बजीर सां गॾु आऊं आहियां सदाम बजीर। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।